अस्सलाम वालेकुम। न्यू नात मनकबत सुनने के लिए हमारे यूट्यूब चैनल रिजवान तारिया ऑफिशियल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करें ताकि हर मजीद आने वाली न्यू वीडियो की नोटिफिकेशन आप तक पहुंचती रहे। जी साईं चोट चुमायो सोनी दरबार घुमायो खुले बाग वरे बाग सुना नबी नबी ओ प्यारा नबी नबी। जी साईं चोट चुमायो सोनी दरबार घुमायो जी साईं चोट चुमायो सोनी दरबार घुमायो खुले बाग वरे बाग सुना नबी नबी प्यारा नबी नबी। पंहिंजी साईं चोट चुमायो करम जे करे तो नती देर लगे का करम जे करे तो नती देर लगे का करम जे करे तो नती देर लगे का। कुर्ब तुझे जियो मिटा कुर्ब तुझे जियो मिठा गाल चा करया पंहिंजी साईं चोट चुमायो सोनी दरबार घुमायो पंहिंजी साईं चोट चुमायो सोनी दरबार घुमायो खुले बाग वरे बाग सुना नबी नबी ओ प्यारा नबी नबी पंहिंजी साईं चोट चुमायो। खजरा जो नजारो अजीब गुंबद खजरा जो नजारो अजीब गुंबद खजरा जो नजारो अजीब जे कुल से दे जो मिटा जे कुल से जो भला रो नसीब पंहिंजी साईं चोट चुमायो सोनी दरबार घुमायो खुले बाग वरे बाग सुना नबी नबी ओ प्यारा नबी नबी पंहिंजी साईं चोट चुमायो। रियाज़ जन्नत में अची नफल पढ़ावा रियाज़ जन्नत में अची नफल पढ़ावा मिट्टी तुझे मुल्क जी साईं मिट्टी तुझे मुल्क जी साईं मिट्टी तुझे मुल्क जी अखिन ते रखा पंहिंजी साईं चोट चुमायो सोनी दरबार घुमायो पंहिंजी साईं चोट चुमायो सोनी दरबार घुमायो खुले बाग वरे बाग सुना नबी नबी ओ प्यारा नबी नबी पंहिंजी साईं चोट चुमायो।